बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलिफ वल कलाम बिस्मिल्लाह, अलिफ वल कलाम बिस्मिल्लाह, बेसा बुलंद एहतराम बिस्मिल्लाह, तेजा तेजी मां पढ़न हरदम, सेजा सवाब है राम बिस्मिल्लाह, जिनका जन्नत में जाए दे आमते, ऐसा हमारे तमाम बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम मोहतरम उस्ताद, आए मोहतरम मेहमानन के अस्सलाम जो है रोशन मॉडल स्कूल में पहुंचायल फिक्र कुरान कॉन्फ्रेंस में दिल जी गहराई का सभी के बलिकार तव्हां को मुझा नालो हसीबुल अजीज रिंद बलोता है। अयां सजो शहर जो राखो आया, अयां उन बेहतरीन गाना में तालीम हासिल करे रहो आया, अयां तमाम लोग छोरा को आया मुझे मिशन उस्तादन ऐ खास कर सैयद ना साहब जहने इदारे के चार चंद लगाए, असामी बेहतरीन तालीम लाए बेहतरीन मरकज जोड़ो ऐ मुके एते गालान जो मौके दिनो है। ऐ जी मुझी तकरीर जो मौजू है वो ही है इकरा। इकरा की माना है पढ़। अल्लाह पाक ने कलाम पाक में हुक्म फरमाया है पढ़। इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक, खलकल इंसाना मिन अलक, इकरा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लमा बिल कलम, अल्लमल इंसाना मा लम यअलम। तर्जुमो ए पैगंबर तने पालनहार के नाले से पढ़ जई सारा जग खलको ऐ मानू पे रत जी सिखसा बनाई ऐ तने पालनहार ॾाढो सगोरो है जे मानू के इल्म सिखारो इल्म सां ओ सिखारई जो उन जांदो। मुइदा अजीज दोस्तो ऐ आए मोहतरम मेहमान ऐ रोशन मॉडल स्कूल जा भाइरो ऐं भेनरूं, अल्लाह तबारक तआला कुरान पाक में इल्म जी केॾो अफ़ज़ल करार ॾिनो आहे ऐं आऊं अनपढ़ इन्हनि जाल माण्हुनि ॾांहुं पैगाम छॾींदसि ख़ुदा जो अता लफ़्ज़ क़दर कनि। इल्म उहा दौलत अथो जेका इंसान खे इंसान बणाए थी। इल्म आयो आहे शराफ़त जो, इल्म आयो आहे दलालत जो, इल्म इंसान दुनिया आहे इज़्ज़त, इल्म दुनिया ऐं दीन जी दौलत आहे, इल्म इंसानियत जो ज़हर आहे, इल्म ताज़ी तरफ़ जो गौर आहे, इल्म मां दिल खे रोशनाई आहे, इल्म मां रब वटि रसाई आहे। ऐं हज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शान मुबारक आहे कि इल्म हासिल करो माउ जे अम्म खां वठी क़ब्र ताईं, ऐं जेकॾहिं तव्हांखे चीन वञणु खपे त वञो अचो त अल्लाह पाक जे कलाम पाक खे ऐं हज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल हदीस खे ईअं पंहिंजे दामन में समायूं जीअं त तव्हां जहिड़े गुलनि जहिड़े ॿारनि ऐं तव्हांजी ज़िंदगी बाग बहार थी पवे। डोरे में ॾियां डार ॾूरण घणो ॾा कहिड़ो, डोरे में ॾियां डार ॾूरण घणो ॾा कहिड़ो, ओणे लॻातार खुदा इहे आंदा कया। ऐं आख़िर में दुआउनि जा मिसरा लफ़्ज़ वठी जॻह वठंदसि, पंहिंजी जॻह वठंदसि। अल्लाह तबारक तआला तव्हांखे सदाईं ख़ुशि ऐं शादबाद रखे ऐं सदाईं गुलनि जिया कंदा रहो ऐं सदाईं गुलनि जिया खुशबू जिया महकंदा रहो ऐं सदाईं ख़ुशियुनि जा अंदोरन मिलंदा रहो। ऐं आख़िर में सिराजुल्लाह साहब खे फ़क़त इहो ई चवंदसि, I love you सिराजुल्लाह, you are really great person, if you give me permission I want to kiss you। सदक़ल्लाहुल अज़ीम। ये हसीबुल अजीज रिंद बलोच जे पंहिंजे प्यारे अंदाज में तकरीर तव्हांजे साम्हूं पेश कई। क्या बात है जी, बड़ा लव वन साइंस रुपये करे ज़्यादा बकरी कट सर 1 मिनट प्लीज़।